उन में साईं रब नवाज़ जहिड़ा दोस्त उन्हनि जो एतिरो साथ रहियो जो मां अणगणिया उन्हनि जा एहसान मञींदो आहियां त जेकॾहिं इहे माण्हू मुंहिंजी ज़िंदगी में न हुजनि हा त शायदि एतिरो राग बि निखारजी माण्हुनि जे अॻियां न अचे हा। छो जो चवंदा आहिनि त असांजी जेका सिंध जी जेका हींअर कंडीशन आहे, हींअर सिंध जी जेका सियासी सूरत हाल आहे, समाजी सूरत हाल आहे, त उन में रागीअ खे बाजे ते रियाज़ करण खां वधीक बहितर आहे त उहो हिकिड़ो किताबु ज़रूरु पढ़े, हुनखे पंहिंजे समाज जी ख़बर पवंदी त हिन वक़्तु मुंहिंजे समाज जी ज़रूरत कहिड़ी आहे, मूंखे छा ॻाइणु खपे। साईं एन पी साईं तमामु हिकिड़ो ज़बरदस्त ज़िक्र कयो, तमामु बहितरीनु इहा ॻाल्हि हुई त जेकॾहिं धरतीअ जो दर्द कंहिं बि सीने में न आहे त हुनजूं लिखणियूं बजाइनि, हुनजा आलाप बजाइनि, हुनजा साज़ बजाइनि। हिकिड़ी रवायत मूं शुरू कई त अमूमन सिंध जे अंदरि पोइ उस्ताद शफ़ी फ़कीर हुनजी तमामु सुठी मोट ॾिनी हुई सभु। मां हुनजी तक़रीबन इन्हनि सभिनी रागनि खे मूं चयो त जंहिं महफ़िल में का शुरूआति थिए त उहा सभु नाम बाज़ार आहिनि, सभु नाम असांजे जेको आहे सो अखियुनि ते, पर सिंध खां वधीक बाज़ारो नाम को बि न आहे। जंहिं महफ़िल जी शुरूआति थिए हुनजो उनवान सिंध हुजे, सिंध खां शुरूआति करे पोइ ताईं जेको आहे सो हुजुम कयो। ख़ैर मालिक साईं जे नाले ते त हर को पिने थो ऐं हुनखे दुनिया घणो कुझु ॾिए थी, पर मां सम्झंदो आहियां मूं सिंध जे नाले ते पिनो आहे, सिंध मूंखे एतिरो कुझु ॾिनो आहे जो ख़ुदा ॾियण जी ज़रूरत ई कोन्हे। तव्हां सभिनी जो महिरबानी हिकु दफ़ो वरी हिन प्रेस क्लब जूं हिन सभिनी दोस्तनि जूं सभिनी खे हथ ॿधी मां तव्हां सभिनी जो शुक्रिया अदा थो कयां त तव्हां वकार मल्हाह खे मान न ॾिनो आहे,